कहीं कहीं माण्हू मंझि अचे पियो ॿाहिरि जी। अस्सलाम वालेकुम। स्टेज ते असांजा जेके मानवारा दोस्त वेठा आहिनि ऐं पिंडाल में जेके दोस्त आहिनि सभिनी खे असीं भलीकार चवंदासीं। कुझु ॾींहं अॻे याने 1 जनवरीअ ते इन ई जाइ ते हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम थियो हो। साईं जाम मोहब्बत साथ जो जनम ॾींहुं हुयो ऐं उन ॾींहं ते साईं अल्लाह रखियो ख़ासि करे ऐं उन में साईं अल्लाह रखे ॿुधायो त तव्हांजो हिकिड़ो अज़ीज़ हुयो वकील तमामु घणियूं यादूं ॿुधायूं ऐं तमामु घणियूं ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं उन वचन खे यादि कंदे साईं चयो त इंशाअल्लाह हाणे तव्हां सां कचहरी थींदी ऐं कचहरियूं कंदासीं। तमामु घणियूं कचहरियूं थियूं ऐं साईं मोहबत वारो इंसानु हुयो, प्यार ऐं मोहबत वारो इंसानु हुयो ऐं ईअं असांजे सुहिणे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आहे त अवां माण्हुनि सां मोहबत प्यार ऐं आजिज़ी वारे नमूने सां पेश अचो। जेकॾहिं हिन में अवां जी इज़त घटिजी वञे त ख़ुदा जो कसम क़यामत वारे ॾींहुं उहा मां अव्हां खे मोटाए ॾींदुसि। हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल मुबारक आहे त अवां गुरबत में बि माण्हुनि सां सखावत कयो। पोइ उहा सखावत प्यार वारी हुजे, मोहबत वारी हुजे, सूंहं वारी हुजे ऐं पाणीअ जे ढुक जी हुजे, उहा बि सखावत आहे। अहिड़े नमूने सां साईं अल्लाह रखियो ख़ासि केली बि सखी इंसान हुयो ऐं गस्टा जे प्लेटफॉर्म तां साईं उहिदेदार रहंदो हुयो ऐं इल्म जी ऐं उस्तादनि जी हिन मारवाड़नि जी ऐं स्कूलनि में मासूम ॿारनि जी तमामु साईं ख़िदमत कई ऐं इल्मु अहिड़ो ज़ेवर आहे जंहिंसां इंसान जी रोशनाई थिए थी ऐं ज़हनी वर्ज़श थिए थी। उनखे साईं तमामु घणो अॻिते आंदो ऐं तमामु घणो साराहियो ऐं उन जूं साईं जूं जेके ख़िदमतूं आहिनि उन में तमामु घणियूं साराह जोगियूं आहिनि। उन खां अलावा दोस्तनि सां साईं जो मिलणु जुलणु उथणु वेहणु तमामु मान वारो ऐं बहितरीनु हूंदो हो। हज़रत अली अलैहिस्सलाम जे ख़्वाहिशुनि खे ऐं ग़लतियुनि खे ऐं जेके पर अलाह ताला जूं जेके नेमतूं आहिनि उनखे यादि न कंदो आहे। अहिड़े नमूने सां साईं जेको हुयो जेके बि नेमतूं हुयूं आहिनि उन्हनि ऐं जेके अलाह ताला जे तरफ़ां बेमुनियूं ऐं मोहबत हूंदी इहे जेके सभु शयूं आहिनि तालीम जे मैदान में, उस्तादनि जे मैदान में, शागिर्दनि जे मैदान में, इहो जुड़ी करे हिकिड़ो साईं जो किरदारु हुयो ऐं इहो हिकिड़ो सच आहे त असां खां मौत जिस्मानी तरह त साईं अल्लाह रखियो ख़ासि केली खसे वियो आहे, पर सच इहो आहे त रूहानी तरह साईं अल्लाह रखियो ख़ासि केली अॼु बि असां सां गॾु आहे। उनजो इहो सबबु आहे त तव्हां असां गॾु आहियूं ऐं उनखे यादि कयूं था। ऐं जेके अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके मरण खां पोइ बि पंहिंजे किरदार जे ज़रिए माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा रहंदा आहिनि ऐं सच इहो आहे त साईं उस्ताद अल्लाह रखियो ख़ासि केली पंहिंजे महिनत जे ज़रिए, पंहिंजे किरदार जे ज़रिए, जदोजहद जे ज़रिए, प्यार जे ज़रिए, मोहबत जे ज़रिए हमेशह माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा रहंदो। बाक़ी हिकिड़ी इब्तिदा जेका थींदी आहे उहा जॾहिं ॿारु ॼमंदो आहे त उनजी इब्तिदा थिए थी, उहो नंढो ॿारु हूंदो आहे ऐं उहो वरी वॾो थी जवान थिए थो ऐं जवानीअ खां पोइ वरी उनजी शादी थिए थी। माना ॿिनि शयुनि जो ज़िक्र थिए थो ऐं उन खां पोइ उहो पंहिंजो किरदारु अदा करे थो। पोइ के माण्हू जेके हूंदा आहिनि उहे कहिड़ो किरदारु अदा कंदा आहिनि ऐं के माण्हू वरी माण्हुनि खे तकलीफ़ूं बि ॾींदा आहिनि ऐं दर्द बि ॾींदा आहिनि। पोइ उहे माण्हू वरी दिलनि ते ओतिरा हूंदा आहिनि ऐं जेकी सुठे किरदार जे करे हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो जेको दर्स सुठो हूंदो आहे त उन्हनि खे वरी उन हिसाब सां यादि कयो वेंदो आहे। ईअं ई अहिड़े हिसाब सां इंसान यादि कयो वेंदो आहे ऐं उहे इंसान अहिड़ा माण्हू जेके हूंदा आहिनि कॾहिं बि विसरंदा न आहिनि। साईं जूं तमामु ख़िदमतूं आहिनि ऐं उन करे साईं खे यादि कयूं था। मां इहो चवंदुसि त आख़िर में साईं जे लाइ मां घणी दर दुआ घुरायां त साईं जन जो जेको कुटुंब आहे, ख़ानदान आहे, अलाह ताला उनखे सब्र जी तलक़ीन ॾींदो ऐं घणी दर दुआ घुरायां त अलाह सां साईं जा सभु जन्नत जा दर्जा बुलंद कंदो। दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख